अस्सलाम वालेकुम सिंधी भाइरो, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इंफो। आऊं आहियां अब्दुल कयूं। हिन वीडियो जो टाइटल आहे जानवरनि जी दिलचस्प मालूमात, जंहिंमें तव्हांखे मुख़्तलिफ़ जानवरनि जी दिलचस्प मालूमात ॾींदासीं। वीडियो तमामु इंट्रस्टिंग आहे, तव्हांखे मज़ो ईंदो, आख़िर ताईं ॾिसिजो। जेकॾहिं चैनल सब्सक्राइब न कयो आहे त चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं घंटी जे निशान खे क्लिक करे छॾियो। इन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिलंदी। अचो त ॾिसूं था गॾिजी वीडियो। छा तव्हां ॼाणियो था हिकु मच्छर जी ज़िंदगी सिर्फ़ 2 हफ़्ता हूंदी आहे। सिंधी भाइरो, रिढूं सभ खां वधीक ऑस्ट्रेलिया मुल्क में आहिनि। रिढुनि बाबति कौल बि मशहूरु आहे त रिढनि अॻियां रुबाब वॼाइण। दोस्तो, दरियाए नाइल दुनिया जो वॾे में वॾो दरिया आहे। हिकु अंदाज़े मुताबिक़ दरियाए नाइल जे किनारे ते हर साल तक़रीबन 1000 माण्हू मांगर मच्छ जे हमलनि में मरी वेंदा आहिनि। दोस्तो, दुनिया जो नंढे में नंढो कुतो चीहुआ आहे। छा तव्हां ॼाणियो था दुनिया में कुकड़ियूं इंसाननि खां बि वधीक आहिनि। जेकॾहिं दुनिया जा सारा माण्हू दुनिया जूं सारियूं कुकड़ियूं हिके ॾींहुं खाइनि त तक़रीबन हिकु माण्हू 2 कुकड़ियूं खाई वेंदो। सिंधी भाइरो, नोलू जंहिंखे ॻेलड़ बि सॾींदा आहियूं, इन जी ज़िंदगी 9 साल हूंदी आहे। दुनिया में सभ खां वधीक गऊं इंडिया में आहिनि। इन जो कारण इंडिया में गऊं ज़िबा न थींदी आहे, जंहिंखे इंडिया वारा गाय माता सम्झनि था। हाथी 24 कलाक में 4 खां 5 घंटा सुम्हंदो आहे। छा तव्हां ॼाणियो था हिकु रिछ खे 42 ॾंद हूंदा आहिनि। दोस्तो, तिॾे जी रत अछे रंग जी हूंदी आहे। किंग कोबरा नांग, जंहिंखे पाण कारो नांग बि चवंदा आहियूं, ज़हरीलनि नांगनि में सभ खां वधीक डिघो थिए थो। तक़रीबन 13 फुट खां बि डिघो थी वञे थो। हिकु आम घरेलू मखी जी उमिरि 20 खां 25 ॾींहं थींदी आहे। ख़बर नाहे पोइ एतिरो वधी कीअं थियूं वञनि। दोस्तो, उमेद आहे ही दिलचस्प मालूमात तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। असांजी कोशिशि आहे सिंधी ॿोली खे प्रमोट करियूं। तव्हांजी सपोर्ट जी ज़रूरत आहे। चैनल खे सब्सक्राइब कयो, घंटी जे निशान खे क्लिक करे छॾियो। इन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिलंदी। ही वीडियो तव्हां पंहिंजे दोस्तनि सां व्हाट्सएप ऐं फेसबुक ज़रिए शेयर बि करे सघो था। हिन वीडियो जे हेठां तव्हांखे शेयर जो ऑप्शन मिलंदो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।